छा थो सम्झी? कासिम खे आज़ादु कराइण में कामयाबु वींदे? अरे कासिम सां गॾु रुंडे हुन जे छोरनि जी ज़िंदगी तोड़ियल आहे। जॾहिं कासिम खे कुझु थियो न, रुंडे वारा छोरा कोन बचंदा। ॿियनि खे मारण जो न सोच, कासिम खे छॾाइण जो सोच। तूं छा थी सम्झी? मां पंहिंजे भाउ जे लाइ कोशिशि कोन थो कयां। पोइ तूं इहो सोच त चाकर खान ॻाल्हियुनि कराइण में डर छो थो करे? जेके ॻाल्हियूं अॼु रखियल हुयूं उन्हनि खे पोइ हिते छो हटाए छॾी? इन बारे में तूं छा थी सोची त ॻाल्हियूं छो हटाइनि ते? चाकर खान डर इन करे कई आहे त रुंडे वारा ऐं तव्हां विढ़ी तबाह थियो। ख़बर पइजी वई आहे चाकर खान खे त हुन जा सॼण न रुंडे वारा आहिनि न ई वरी तूं आहीं। तव्हांखे पाण में विढ़ाए हाणे वेठो तो मज़ो ॾिसे। जेकर चाकर खान चाहे हा न त तव्हांजो फ़ैसिलो करे निबिरे सघे पियो। इन करे तूं सोट सिको खे सम्झा त कासिम वलूअ जो कातिल नथो थी सघे ऐं रुंडे वारनि सां हथ मिलाए इन ॻाल्हि तां लाहे छॾे त हू भलो सां ई न खणनि। अॼु त ॻाल्हियूं वकील वारियूं पई कनि। इहा ई कोशिशि कंदुसि भाई। साईं पोइ मां उतां अॻिते वञा? साईं अॼुकल्ह ॾाढा मसरूफ़ थी विया आहियो। अदावारनि ॾे हलण जो प्रोग्राम हुयो, उहो बि तव्हां विसारे छॾियो। न सोरठ, कुझु बि बदिलियो न आहे, पर यकीन कर त इलाही मसइला वधी विया आहिनि जिन खे हल करणु ज़रूरी आहे। मां सम्झां थी। सम्झी थी त पोइ साईं दिलि में न कजाए। मां ॼाणा थो त मां तोखे उहो वक़्तु ॾेई न सघियो आहियां जेको तुंहिंजो हक़ु आहे, पर छा कयां, खून जो मसइलो आहे, उनखे हल करणु बि ज़रूरी आहे। मां हाणे वञा? सोरठ, मां किचन जो सॼो कमु छॾायो आहे। हाणे मानी में छा ठहंदो उहो ॿुधा। चाची मानीअ में मां ॿुधायां थी चाची। मानीअ में छा करिणो आहे इहो मां पोइ थी ॿुधायां चाची। अॻ में तूं वञी मुंहिंजे लाइ चांहि ठाहे खणी अच। जी। पहिरियां त असांजो कम ते जहिड़ो हूंदो हुयो, हाणे त कम वारी बि अची वई। अञा बि तूं मुंहुं सजायूं थी घुमंदी वते सोरठ। जहिड़ो कम तां न आहे हसीना बेगम, असांजा ख़्याल पाण में नथा मिलनि। जहिड़ो आहे किरदार तां। जंहिं किरदार ते तोखे नाज़ आहे, जिन किरदार खे जेकॾहिं मां दाग़दार न कयो न त मुंहिंजो बि नालो हसीना बेगम नाहे। यार कासिम, मां सम्झां थो त हाणे तूं कुझु बहितर आहीं। हा फेरोज, मूंखे बि थो लॻे त हाणे मुंहिंजी टंग जो ज़ख़्म भरिजी वियो आहे ऐं सूर बि ख़तमु थी वियो आहे। हाणे मां टंग खणी सघां थो, रखे बि सघां थो। मूंखे शहर कमु आहे, 2-3 कलाकनि में मां अची वेंदुसि। जेकॾहिं तुंहिंजो को कमु हुजे त ॿुधा। मूंखे को बि कमु न आहे, तूं भले थी अच। हली त गॾिया हलो। न फेरोज, फ़िलहालु मां ॿाहिरि नथो निकिरणु चाहियां। मां कंहिंजी नज़र में नथो अचणु चाहियां। जॾहिं वक़्तु आयो त पोइ ॿाहिरि निकिरंदासीं। तूं भली थी आ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, माण्हू कुता धारींदो आहे सूअर जो शिकार करण जे लाइ। रुडा तुंहिंजो इशारो असांजे तरफ़ आहे छा? मां पुराणे वक़्त जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं विख विख ते कमंद जो फसो हूंदो
उन में सूअर ॾाढा रहंदा। पोइ हर वॾेरे जे दर ते, हर जागीरदार जे वॾेरे ते, हर रईस जे दर ते कुत्ता बदिलूंगा, कुत्ता। को ताज़ी, को बुलटरी, को बुलो, अहिड़ी क़िस्म जा वॾेरनि जे दर ते कुत्ता बदिलूंगा। उहे कुत्ता कमद मां सूअर तड़ींदा हुआ, सूअर। पर हाणे जॾहिं उहो फसुल ऐं सूअर रहिया ई कोन्हनि, त पोइ हर को तव्हां पंहिंजो पाण खे कुत्ता जो था सम्झो। चाबर सही चवंदो आहे, हिन ॻोठ में रूंडे खां वधीक बदतमीज़ ॿियो केरु कोन्हे। अड़े रे, इहो सुठो कोन्हे त जंहिं महिल तूं ॼाए हैं त दाईअ तुंहिंजो नाड़ो पे कटियो, नाड़े जे बदिरां तुंहिंजो नक कटे छॾिया त उहो पत तूं वती तो ॿियनि जे दर ते लकी दो ऐं चटी दो ऐं बहुत बरो रे पोइ तमीज़ थो सेखारे। अरे पुटवा, अरे रे रुंडा, हिन हाथीअ जे बारे में छा थो सम्झी? हाँ, वारे तारा गोल तारा बुद्ध जाबिर ख़ान। अड़े तो जहिड़े हाथीअ खे हज़म करण जे लाइ कुल ॿ ॾींहं लॻंदा बसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे जाबिर ख़ान, ख़बरदार जेकॾहिं हंडे वांगुरु तो रूंडे जे नेड़ीअ में अटकण जी कोशिशि कई न, त चाॿाई ॿॾई तुंहिंजा हॾ गुॾ कुटे सटे हेठि फिटो कंदुसि। हाणे इन जो मुंहं रो ॾिस असांखे कीअं थो। होशियार, हीउ सॼो ॻोठ जेको आहे न, ही तव्हांखे कूड़ो सम्झंदो। मिसाल तो ॾियां त तेली जो ठग सम्झंदो। पर मां तव्हां ते तमामु घणो भरवसो कंदो आहियां। उहो हिन जे लाइ जो मुंहिंजी भेण जो तोसां निकाह थियलु आहे। उन जे हिसाब सां मां तुंहिंजी इज़त कयां थो, ऐं ज़ाहिर आहे तूं बि मुंहिंजी इज़त कर। जेको बि पुछाए सच सच ॿुधाए। बाबा असां कूड़ा ई सही, भले सॼो ॻोठ असांखे दिलीअ जो ठॻु चवे, पर बाबा मां तोसां कूड़ न ॻाल्हाईंदुमि। हा, जेको पुछणो अथई पुछ। मां सिर्फ़ु तोखां एतिरो थो पुछां गुलशेर, त जेॾीमहिल मुंहिंजे भाउ वलू जे लाश वटि तव्हां पहुतव, सिर्फ़ु इहो ॿुधाए त छा उन वक़्तु कासिम अदा खे घुटो ॾेई रहियो हुयो या तव्हां ख़ाली लाश वटि पहुतव? बाबा असां घिटी में वञूं पिया, जी लड़ियूं ॿुधियूंसीं असां भॼी अचे उते पहुतासीं। इहा मूंखे सभु ख़बर आहे, सिर्फ़ु मूंखे एतिरो ॿुधाए त आख़िर थियो छा? बाबा असांजे पहुचण खां अॻु में यार वली मोहम्मद मरी चुको हुयो ऐं हुनजे मथां कासिम बीठो हुयो। जेकॾहिं कासिम वली मोहम्मद खे घुटो ॾिया न, ज़ाहिर आहे बाबा मिटो मुंहिंजो भेणियो हुयो, मां ज़ाहिर हुनखे बचाए वठां न। पोइ ज़ाहिर आहे इहो ईअं नथो थी सघे। कासिम अदा वलू जे रड़नि ते पहुतो ऐं साॻे टाइम ते तव्हां बि अदा वलू जे रड़नि ते पहुतो, ऐं उन जे रड़नि खां पोइ जेॾीमहिल तव्हां अदा वलू जे लाश मथां पहुतो त कासिम मौजूदु हुयो। हा ईअं ई, पर इहा ख़बर त यार कासिम खां पवंदई न। हा, इहा ख़बर मूंखे कासिम खां पवंदी ऐं मूंखे कासिम सां हाणे मिलणो पवंदो। ठीकु आहे। कुत्तो कुत्तो थींदो आहे, माण्हू माण्हू थींदो आहे। कुत्तो कहिड़ी बि कोशिशि करे माण्हू नथो थी सघे। हा, माण्हू चाहे त कुत्तो थी सघे थो, जीअं मां। सोनी अदा सिकुअ जो शक सौट जाबिर मथां न, पर तव्हां मथां बि अची वियो आहे। छा थो ॾिसी? बुरी नज़र सां कोन पियो ॾिसां। नज़र बुरी हुजे या भली, पर असांखे न ॾिस। हितां गुज़रां पियो, अखियूं पूरे त कोन गुज़रंदुसि न। अखियूं पूरे करे नथो गुज़री सघी न, त पोइ अखियूं हेठि करे गुज़र। तू छॾ वीचारे खे, वञण ॾे। तो पंहिंजी सहेली खे सम्झा, ईंदड़ वींदड़ जो अखियूं पई कढे। हाणे तव्हां वञ न, वरी बहाना ॻोल्हे असां सां ॻाल्हाई पियो। ॿार ही त होश में ई न आहे। शुक्र थो जो बंदूक हथ में न अथसि, न त वाहे कढे आ। सोनी, तू भला अहिड़ी छो थी आहीं? हेड़ा वांदा सिर्फ़ घिटी में गुज़रंदा आहिनि छोकिरियुनि खे ॾिसण लाइ। जेसीं त इन्हनि खे अखि न ॾेखारबी न,
तेसी ताईं ही वांदा कोन सुधरदा। इहे न थिए त तूं हुनखे अखियूं ॾेखारी ऐं हू तुंहिंजे अखियुनि वसीले तुंहिंजे दिलि में लही वञे। हाँ हाँ हाँ, ई तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करी? हिन जो अहिड़ो मुआंडो हुयो जो मां हिनखे पंहिंजी दिलि में विहारींदसि। ॻाल्हि ॿुध, अदा सिकू जे बारे में छा ख़्यालु आहे? बसि कर छोरी, जेकर इहे ॻाल्हियूं ॿीहर कंदीअ न त मां तोसां मिलण बि छॾे वेंदसि। रुंडा, असांजे विच में जे जूंटा पट थी न त ॻाल्हि अध में रहिजी वेंदी। हाणे ॻाल्हि मक़सद जी कर। पहिरें तूं पंहिंजे इन्हनि ॿहड़नि खे ॿाहिरि कढ त पोइ मक़सद जी ॻाल्हि ते था अचो। जबर ही ॾिस। अरे बाबा, तव्हां हिनखे छॾियो, हे पीरसन माण्हू आहे, पियो चवे। तव्हां हलो ॿाहिरि। साईं त साईं, पर साईं जा कुत्ता बि साईं। हाणे मक़सद जी ॻाल्हि कर रुंडा। मुंहिंजो को बि मक़सदु कोन्हे जाबिर खां। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त जेका तूं घिटीअ में दाफ़ करे वे, मां उहा दाफ़ तोवारी पंहिंजनि कननि सां ॿीहर ॿुधण थो चाहियां। अरे तुंहिंजे इन किनी ॻाल्हाइण ते मुंहिंजे पुट ते ख़ासि चढ़ंदी आहे। अरे पुट, तोखे मां सलाह ॾिनी या तोखे मां को ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायो जो चई बि तो दाफ़ कई? अरे तूं जो पंहिंजे भाउ खे बचाइण जे लाइ नओं ड्रामो ठाहींदे, मां हुन ॻाल्हि खे पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि सम्झां या तुंहिंजी दाफ़? अरे इहा दाफ़ नाहे। उन ॾींहुं ते सांवल खे ॾिठो वियो ऐं सांवल पंहिंजी बछला हैदर खे मोकिलियो जीअं हो असां ते नज़र रखे ऐं जेके ॻाल्हियूं सभु सांवल खे हुन ॿुधायूं। वॾे तारा, गोल तारा, तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं असां सभिनी खे कुतनि वांगुरु वेढ़ाए हो सांवल मोड़ महारा आयो ऐं वलूअ जो कमु तमामु करे रफू चकर थी। हा, ऐं असां हिक ॿिए सां चंहिं बूटे पइजी वियासीं। हा रुंडा, हा, बदमाका हिन ॻाल्हि ते थोरो सोच। बाबा से मां हिकु नंढड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां, जो जेकॾहिं तव्हां मञो त तव्हांजी महिरबानी। हा चओ सिको। असल में मां पर इहो यादि रखजांइ, तव्हांजो अहिड़ो को बि कमु जेको मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजे किरदार ते असर अंदाज़ थिए, उन जे थियण जी उमेद मूं मां न कजो। कुझु हक़ीक़त ॼाणण जे लाइ मां क़ासिम सां मिलणु थो चाहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे मिलण जी इजाज़त ॾींदो त तव्हांजी महिरबानी थींदी। ॻाल्हि महिरबानी जी नाहे सिको, ॻाल्हि आहे उसूल जी। तोखां पहिरीं जाबिर बि आयो हुयो, उन बि चयो त मूंखे क़ासिम सां मिलणो आहे, पर मूं उनखे बि रवानो करे छॾियो। हाणे जेकॾहिं तोखे मिलणु ॾींदुसि त पोइ मुंहिंजो उसूल ऐं मुंहिंजो किरदारु दाग़दार थी वेंदो। मुंहिंजो भाउ मारियो वियो आहे, मां इन जे करे हिते आयो आहियां त कुझु हक़ीक़त ॼाणण जे लाइ मां। मूं ते भरोसो रख सिको, भरोसो रख। मां कातिल खे सज़ा ज़रूरु ॾींदुसि। बाबा साईं, मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे, जेकॾहिं सज़ा क़ासिम खे ॾिए ऐं मुंहिंजे भाउ वलू जो कातिल को ॿियो निकिरे त पोइ उन जो कफ़ारो केरु अदा कंदो? सिको, मां एॾो पर मतड़ियो ऐं ज़ालिम न आहियां जो कंहिंजे बि चवण ते कंहिं मज़लूम खे सज़ा ॾियां। सज़ा सिर्फ़ वल्लू जे कातिलनि खे मिलंदी, कंहिं बेगुनाह खे न। ऐं इहो बि न सोचजांइ त मां हिन मां ज़ाती मफ़ाद कढी पंहिंजूं दुश्मनियूं निभाईंदुसि। न, फ़िलहाल मां पंहिंजा सभु मसइला साइड ते करे छॾिया आहिनि। फ़िलहाल मुंहिंजो सॼो फोकस वल्लू जे कातिलनि ते आहे। पहिरियां उन्हनि खे मां वाइको कयां, पोइ पंहिंजे भाउ जे कातिलनि खे बि ॾिसंदुसि ऐं बाबा डूंगर खान जे कातिलनि खां बि पलाद वठंदुसि।
पक इहो रब ॾिनी वारी ओताक ते रह। इन लाइ मूंखे अॼु ई ओताक में फिरणो पवंदा। जेकॾहिं ठर कयमि त इहो कासो वरी इताब ते किरे वेंदो। जबर तूं कीअं यकीन सां थो चई सघी त वल्लूअ खे ने सांवल ई मारियो? रुंडा तो ख़बर न आहे हिते शहमीर आयो, ॾाढी मार ॾेई असां मोकिलियो होसींसि। छा माना तेने छोरे हैदर खे ने सांवल जासूसी करण जे लाइ पर जे सांवल अची हिते वेही रहे त असां छा कंदासींसि? ऐं तोखे इहा बि ख़बर आहे जाकर ख़ान सां हुनजी माइटी मिटी आहे, पर पोइ बि हिते हो अचे कोन थो। तूं हुनजी ट्रिक सम्झी नथो, सिर्फ़ु हो हैदर खे हेॾे थो मोकिले। हाणे तूं हिन बारे में छा सोचींदे? जवर ये सांवल वोड़ महारा वॾो सियाणो मल्ला, हू हिते न आहे। जेकॾहिं हू हिते रहे थो त जेके बि क़त्ल हिन इलाइक़े में थियनि था उन्हनि जा शक इन सांवल जे मथां ज़ाहिर थींदा। हा, हाणे ख़बर थी छा थो करे? ओचितो लामारो ॾेई अमरा खे पूरो करे ज़ूज़ट कंदो हलियो थो वञे। ऐं असां हिते कुतनि वांगुरु वेठा था पाण में विढ़ूं। हिन जे करे त मां तोखे चवां थो सांवल जी चालाकियुनि खे सम्झणो पवंदो, न त हो हिकु हिकु करे सभिनी खे घोटे छॾींदो। हिन चकर बल्लूअ खे मारियो अथई, ॿिए चकर वरी तो वारे कंहिं छोरे खे दुफ़ कंदो, पोइ तूं सिधो अची मुंहिंजे मथां अटैक कंदे त तो मुंहिंजे छोरे खे मारियो आहे। वारे तारा गोल तारा समझिएस, अंडरस्टैंड माना समझिएस चङी तरह। माना त असीं हिक ॿिए सां हिते कुतनि वांगुरु वेठा वेड़ो ऐं हो हिकिड़ो भगड़ो अची असांजे हिक हिक ॼणी जो शिकार करे हलियो वञे। हाणे तूं हीअं कर, तूं राति तयारी कर त इहा सची हक़ीक़त जी कहाणी हली था चाकर खान वटि पेश कयूं। मां तयारु आहियां, तूं रुगो तयारु थी अंग्रेज़ जा पुट। दिलू मां कुझु सोचियो आहे, तूं मुंहिंजो साथ ॾींदे न त सिकूअ खे कुझु सम्झाए वठूं। मलूका, मां त तुंहिंजो साथ ॾींदुसि, पर छा ॻाल्हि आहे ॿुधाए त सही। मां इहो सोचियो आहे त रूंडे ऐं दादलीअ मथां ज़ोर रखूं त पंहिंजी न्याणीअ जो रिश्तो सिकूअ लाइ ॾियनि। इहो रिश्तो उन्हनि खे ॾियणो पवंदो। वलू न आहे त छा थी पियो, पर असांजो पुटु सिकू त आहे। उन्हनि खे असां मञाए वठंदासीं, असुल ॻाल्हि आहे सिकूअ खे मञाइण जी। मलूका, उन जो भात मुंहुं लाइ सिकू जेसि ताईं दुश्मननि खे न मारींदो न तेसि ताईं शादी लाइ कोन सोचींदो। जेकॾहिं सिकू पलांद में कंहिंखे मारे थो विझे त असांजो घर बि उजड़ी वेंदो। इन करे चवां थी त असां फ़ैसिलो रब ते छॾे था ॾियूं, उहो ई असां सां इंसाफ़ कंदो। मां त पंहिंजे घर खे बचाइण लाइ पूरी कोशिशि कंदुसि। मूंखे नथो लॻे त सिकू मुड़ी वेंदो। उनखे ज़िद तां लहिणो ई पवंदो। अॼु राति सिकूअ सां असां ॻाल्हायूं था, पोइ मुनासिब वक़्तु ॾिसी दादली ऐं रूंडे सां हली मिलंदासीं। जेतिरो जल्दी थी सघे सिकूअ जी शादी कराए वठूं, न त असांजे घर खे उजड़ण खां कोई बि न बचाए सघंदो। कासिम, तोखे मानी खाए हेठो निकिरणो पवंदो। छो यार, बेज़ार थी पियो आहीं यार? न यार, बेज़ार कोन थियो आहियां। अॼु मूंखे शहर में सांवल खान ॾिसियो थो आहे। थी सघे थो पंहिंजे कम सां आयो हुजे। उहो त सही आहे यार, पर मुंहिंजो ॻोठु ताणी हुन पीछो कयो आहे। हिन जो मक़सदु त मूं पोयां चाकर खान सांवल खे बचे छॾियो आहे। किथे ईअं न थिए त सांवल खान अची हिते पहुचे ऐं तोखे ॾिसी वठे। ठीकु आहे फिरोज़, तूं गाॾी काए अचु, मां मानी खावां त पोइ हितां निकिरां थो। अगरि राति ॻोठे बि हलो, उन्हनि जे उहदाक ते बि हलो ऐं उते कासिम न हुजे ऐं ॾिसी वठनि त पोइ मसइलो पैदा न कंदा? शमरे जेकॾहिं ॾिसी वरितो त छा थींदो?
वो असांजा ॾुआरी कातरनि खे पनाह ॾियो वेठा आहिनि। अदा तोखे पूरी पक आहे त कासिम रब ॾिने जी औताक़त आहे? शमीर मूं कासिम खे रब ॾिने जे छोकिरे सां वेंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। उते न हूंदो त ॿियो काॾे ईंदो? तोखे पक आहे त कासिम फेरोज़ सां गॾु तो ॾिठो आहे अदा? शायदि रब ॾिने जे पुट जो नालो फेरोज़ आहे? जी अदा। इन छोरे जे नाले जी त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी इन छोरे खे मां चङे नमूने सुञाणा थी, रब ॾिने जो पुटु आहे। रब ने 2 चकर पंहिंजे छोरे सां मूंखे मिलायो आहे। नालो त मूंखां ज़हन मां विसरी वियो, पर हिन छोरे जी शिकिल मां चङे नमूने सुञाणा। अदा वॾा आहियो, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे, पर रब ॾिने वारा केतिरी उठी वेठी वारा आहिनि इन जो अंदाज़ो असांखे न आहे। उहो केतिरा बि उथी वेठी वारा छो न हुजनि शमीर, कातिल खे उन्हनि पाण वटि रहायो आहे, हुनजो हिसाब किताब त उन्हनि खे ॾियणो पवंदो न। अम्मा फारिक आहे? हाँ पुट हलूं था। बेगम साहिबा हाणे मूंखे इजाज़त? हाँ चाची तूं हली वञ, पर जेकॾहिं मूंखे चांहि जो कोप ठाहे ॾेई वञे हा ने, त तुंहिंजी महिरबानी थिए हा। ठीकु आहे, मां चांहि ठाहे थी। पुट जी अम्मा। तूं 2 मिंट तरसे, मां चांहि ठाहे अचां, देरि कोन लॻंदी। तूं पुट हेदर बीठो छो आहीं? हे हुन न न मां हिते सही आहियां। पुट हेदर तूं हिन घर खे बि पंहिंजो घर सम्झ बचा, असांखे धारिया थोड़ी आहे। बेहुखणी इलाज छो थो कराए? न बस अम्मा अचे थी त असां वेंदासीं। पुट हेदर तूं लॼी छो थो थिए बचा? हे बि त तुंहिंजो पंहिंजो घर आहे न। जेकॾहिं तूं हिते नथो वेहे न, पोइ भला हली पंहिंजी सोरठ सोट सां गॾु वेही कचहरी कर। अच पुट अच, खलिया बच्चा खे हिते था वेही कचहरी कयूं। सोरठ में वेठी जेसी ताईं चाची चांहि ठाहे खणी अचे त कचहरी कयूं था वेही। अड़े ॾिस त सही, मूंसां बि केॾो वेसर जो मसइलो थो थींदो वञे। मूंखे हिकिड़ो कमु यादि अची वियो आहे, त मां इजो करे अचां थी। तव्हां वेही हिते कचहरी कयो। हाँ जेसी ताईं पाहे की पेट्रोल जे बीठो न आणींदसि, मच कीअं दुखता। मां तुंहिंजी ऐं हिन घर जी भलाईअ जे लाइ थी चवां। पुट जेकॾहिं पलांत करण में तुंहिंजो भावलू मोटी थो अचे त पोइ भली वञ पलांत कर, असां तोखे कोन रोकींदासीं। अदा तोखे असांजे बारे में कुछ सोचणो पवंदो, तोखां सिवा असांजो को बि सहारो न आहे। हीअं न चओ मुंहिंजी भेण, रोज़ी त रब साईं यतीमनि खे बि ॾींदो आहे, त पोइ तव्हां सभु इहे छो था सोचो? वाह पुट वाह, पर ही ज़मानो जेको यतीमनि सां हशर करे थो न, उहो तुंहिंजे साम्हूं आहे। तोखे ॿुधाइण मां लाज़मी सम्झो पुट। सुभाणे मां माईअ दादलीअ सां वञी मिलंदसि। मां हुनजे मथां इहो ज़ोर रखी ईंदसि त असांखे निकाह जी इजाज़त ॾे। न सहरो थींदो न लाॾो, सिर्फ़ु सुहिणीअ सां तुंहिंजो निकाह करे रस्मूं अदा कंदासीं ऐं हुनखे तुंहिंजी कुंवार बणाए वठी ईंदासीं। पुट उन में हिन घर जी भलाई आहे, इनकार न कजांइ। बाबा जानी, पलांत करण जे लाइ हथियार कोन खणंदुसि, बाक़ी हा फैसले में पंहिंजे दुश्मन खे ज़रूर छिकराईंदुसि। जीअं मूंखे बि त ख़बर पवे न, मूंखे इहा ख़बर पवे त मुंहिंजी पुठी जे पोयां उहे कहिड़ा हथ आहिनि जेके मूंसां दुश्मनी था मोड़नि। सभु ख़बर पहुची वेंदी बाबा, सभु ख़बर पहुची वेंदी।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।